बहार जी मौसम ईंदे ई ख़ूबसूरती जी ओञाण गुलनि जा रंग ऐं ताज़गी बि निखरी पई आहे ऐं हर पासे दिलकश नज़ारा नज़र अची रहिया आहिनि। घोटकी जी डिग्री कॉलेज में थधड़ी हवाउनि हलण दौरान बहार जी आजियां लाइ फ्लावर फेस्टिवल मुनक़िद कयो वियो, जंहिं दौरान रंग बिरंगी गुलनि जी नुमाइश कई वई। गुलनि जी नुमाइश में शागिर्दनि सां गॾु शागिर्दड़नि जे बि वॾे अंग दिलचस्पी वरिती ऐं उन मौक़े ते सेल्फियुनि ते बि वॾो ज़ोर ॾिनो वियो, जंहिं सबबि कॉलेज जे आगर में मेले जो मंज़र नज़र अची रहियो हो। जश्न बहार दौरान शागिर्दनि ख़ूब इंजॉय कयो ऐं झुमरियूं हणी मज़ो पिणु माणियो वियो। तकरीब दौरान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जश्न बहार में शरीक माण्हुनि तोड़े शागिर्दनि ऐं शागिर्दड़नि जो चवणु हो त गुल हिकु अल्लाह ताला जी नेमतुनि मां हिकु शुमार आहे जंहिंखे ॾिसी करे असां तमामु ज़्यादा सुठो महसूसु करे रहूं था। असांखे हर साल अहिड़ा इवेंट्स करणु खपनि ऐं हिते विज़िट बि करणु खपे। ॾाढो सुठो माहौल आहे, ॾाढो असां इंजॉय करे रहिया आहियूं। अहिड़े इन टाइप जा इवेंट्स थियणु घुरिजनि, छो त फ्लावर्स जी असां सां डायरेक्टली प्रोपोर्शनल असां इन्हनि जी वजह सां ज़िंदा आहियूं, इहे ई असांजे करे ई मतिलबु ज़िंदा आहिनि, छो त ॾाढो ई आहिनि। अहिड़ा इवेंट्स हुजणु घुरिजनि, कॉन्फिडेंट बिल्ड थींदो आहे, वधीक कुझु करण जो मौक़ो मिलंदो आहे। ऐं फ्लावर्स त ख़ूबसूरत शइ आहिनि, ख़ूबसूरत इंजॉय कयूं था असां। हिते काफ़ी टाइप जा गुल आहिनि, जीअं गेंदे जा गुल आहिनि, इन सूरजमुखी खां अलावा ॿियनि टाइप जा गुल बि आहिनि। अहिड़ा रखणु खपनि कॉलेजिस में फंक्शन, त जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं असांखे मौक़ो मिले अहिड़ा टाइप जा फंक्शन सेलिब्रेट करने का। फ्लावर एग्जीबिशन देखने स्पेशली अपने कॉलेज से आए हैं। ऐसी फ्लावर एग्जीबिशन होनी चाहिए, हमारे कल्चर को शो करती हैं और डिफरेंट कलर के फ्लावर्स हैं जो मूड पर अच्छा असर डालते हैं। हमें तकरीबन सब फ्लावर्स की इज्जत करनी चाहिए ताकि हम ऐसी प्लांटेशंस अपने घरों में करें, अपने सिटी में करें, ताकि हमारा मुल्क और हमारा शहर खूब। कॉलेज में ये देखने आए कि फ्लावर्स कितने अच्छे अच्छे फ्लावर्स हैं, देखने में बहुत अच्छे लग रहे हैं और ये अल्लाह ताला का एक बहुत बड़ा नज़ारा है। ये हमें घरों को ये बहुत अच्छा करते हैं, कॉलेजेस को अच्छा करते हैं और ये हमें अपने घरों में कॉलेजेस में फ्लावर्स लगाने चाहिए ताकि मतलब कोई एक खूबसूरत। मैं घोटकी तारीख़ में पहिरों दफ़ो कंहिं घोटकी जी गवर्नमेंट डिग्री कॉलेज में फ्लावर्स डे मल्हायो वञे त सियारे साल में 4 महीनूं थींदियूं आहिनि। ॿार जी असां आमन था कयूं त असां ॿार खे वली वेलकम था कयूं, भली कार था चऊं त हू कहिड़ियूं ख़ुशियूं खणी आई आहे। असांजी कॉलेज में असांजी कॉलेज अॼु महकी पई आहे शागिर्दनि जे उस्तादनि जे मुंहं ते। अॼु मां ॾाढी ख़ुशी थी आहे फ्लावर डे असांजे कॉलेज में ॾाढा सारा शागिर्द क्लास फेलोज़ ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहियूं। हिते गवर्नमेंट डिग्री कॉलेज में फ्लावर्स डे मल्हायो पियो वञे। हर शागिर्द जज़्बे सां फ्लावर्स डे मल्हाए रहिया आहिनि ऐं तव्हां पाण ॾिसी रहियो त हर तरफ़ हर कॉलेज जे कोने में ख़ुशियुनि जा ही गुल टिड़ी रहिया आहिनि। गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में अॼु जश्न बहार ऐं फ्लावर डे असां मल्हाए रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में कॉलेज जा शागिर्द भरपूर नमूने सां हिसो वठी रहिया आहिनि। हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुल आहिनि, मौसमी गुल आहिनि, परमानेंट गुल आहिनि। उहे असां जेको आहे तक़रीबन 1200 जे जेको आहे मौसमी गुल आहिनि, सीज़नल गुल जेका 1200 आहिनि ऐं तक़रीबन 200 जेका आहिनि परमानेंट गुल आहिनि, उहे असां हिन में रखिया आहिनि। ऐं गुलाब जेको आहे असां उहो गुज़िरियल हिकिड़े महीने में असां 400 जेको आहे गुलाब जेको आहे असां हिते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उहो बि असां जेको आहे ॼाणायो आहे। घणी ख़ुशी थी आहे। अॼु मां पंहिंजे कॉलेज जे शागिर्दनि सां स्टाफ सां गॾु ही फ्लावर शो जेको गर्ल्स गवर्नमेंट डिग्री कॉलेज घोटकी में मुनक़िद कयो वियो आहे, विज़िट कयो आहे ऐं ॾाढो नेचर जा मुख़्तलिफ़ रंग ॾिसी, गुलनि जा मुख़्तलिफ़ रूप ॾिसी करे सिहत ते तमामु सुठा ख़ुशगवार असर पिया आहिनि। जश्न बहार जे मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़, प्रोफेसर मक़सूद चाचड़ ऐं ॿियनि शरीक माण्हुनि जो चवणु हो त अहिड़े इवेंट सां शागिर्दनि तोड़े शागिर्दनि जी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थियो आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।